औलिया अल्लाह जी जमायत जी फज़ीलत अर्ज़ कयां पियो त हिकु बकरी हुई धण जी, चरंदे चरंदे पाणीअ जी लालच में आख़िर उन छलांग लॻाई कंहिं गप जे हिकु खॾे में छलांग लॻाई, उन पाणी सम्झी, जीअं जो उन छलांग लॻाई तो उन में फासी पई। वॾी कोशिश कई निकिरण जी, जीअं कोशिश करे तीअं फसंदी वञे। अल्लाहु अकबर। इत्तिफ़ाक़ सां हिकु बघियड़ जी बि नज़र उन बकरी जे मथां पई। उन बि छलांग लॻाई ताकी आउं बकरी जो शिकार कयां। जॾहिं बघियड़ जो छलांग लॻाई तो बि अटकी पियो। बकरी बि फाथल हुई, बघियड़ बि फाथल हो। इत्तिफ़ाक़ सां बकरी खिली ॾिनो। बकरी जॾहिं खिली ॾिनो, उन ते बघियड़ ताजुब में अची वियो, चवणु लॻो त ऐं बकरी, बल्कि हिकिड़ी हसरत ज़रूरु आहे, मूंखे ॿुधाए तूं खिली छाजे लाइ थी। अल्लाहु अकबर। उन ते बकरी जवाबु ॾिनो उन बघियड़ खे त तूं जेॾी महिल हिते फाथो आहे त तुंहिंजो पोयां कोई वारिस वसीलो कोन्हे, तड़पी तड़पी ज़रूरु मरंदे, मौत जो शिकार थींदे। यादि रख, मां तनहा न आहियां, मां कंहिं धनार जे हवाले आहियां, उन धण मां निकिरी आई आहियां। मुंहिंजो धनार, मुंहिंजो मालिक जॾहिं बकरियुनि खे घर पहुचाईंदो ऐं उहो ॻणत कंदो त 30 बकरियुनि जो धण हो, 29 छो आहिनि, आख़िर हिकिड़ी खुटंदी, उन हिकिड़ी खे तलाश कंदे कंदे मूं ताईं ज़रूरु पहुचंदो ऐं मूंखे हिन दुलदुल मां कढी ज़रूरु मुंहिंजी जान बचाईंदो। तुंहिंजो को पोइ हिते वारिस वसीलो ई कोन्हे। अल्लाहु अकबर। आख़िर थियो बि ईअं जो धनार धण खे घर पहुचाए, मामूल मुताबिक़ बकरियुनि खे ॻणणु शुरू कयो। आख़िर हिकिड़ी बकरी खुटी पई, धनार वापसि पोएं पेर मोटियो, ताकि तलाश कंदो कंदो उन बकरी ताईं पहुची, उन बकरी खे उन दुलदुल मां कढी पंहिंजे धण सां मिलाए, बाद में उनखे करार हासिल थियो। अहिड़े ई तरीक़े सां तो असांजो बि मिसाल हिन जहान में आहे। उहो शख़्स मुबारक जे लाइक़ आहे जंहिंजी निस्बत अल्लाह जे कामिल वली सां आहे। क़यामत जो मंज़र थींदो, महशर जो मैदान थींदो। अल्लाहु अकबर। हदीस पाक जो मफ़हूम अर्ज़ कयां थो। महशर जे मैदान में अल्लाह तबारक व तआला कंहिं क़ौम खे, सुलहा जी क़ौम खे फरमाईंदो त तव्हां बाइज़्ज़त जन्नत जे तरफ़ वञो। अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहे हथ हथ में ॾींदा, हथ हथ में ॾींदा, हथ हथ में, हत्ता की ज़ंजीर जुड़ी वेंदी। अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमाईंदो पंहिंजे शाया निशान त ए फ़रिश्तो, इन मुंहिंजे पाननि खां पुछा कयो, अव्हांखे जन्नत जो हुकुम थियो आहे, कहिड़ी वजह जे करे अव्हां जन्नत में नथा वञो। अल्लाहु अकबर। क़ुर्बान या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां सां निस्बत रखण वारनि जे गैरत हया जे मथां उहे अर्ज़ कंदा त परवरदिगारा, जन्नत में कदम रखण में हया अची रहियो आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह फरमाईंदो, मुंहिंजा बांधो, कहिड़ी वजह जे करे तव्हांखे हया अची रहियो आहे? अर्ज़ कंदा त परवरदिगारा, असांजा दोस्त, असांजा कुझु साथी असां सां गॾु नमाज़ पढ़ंदा हुआ, असांखे वज़ू कराईंदा हुआ, असांजी ख़िदमत कंदा हुआ, उहे जहन्नम जी आग में जकड़ियल आहिनि। परवरदिगारा, ऐसी ताईं जन्नत में न वेंदासीं, अगर दाख़िल करणो अथई त दोस्तनि समेत हुकुम फरमा। जन्नत में दाख़िल न थींदा, उहे पंहिंजे धण खे तलाश कंदे कंदे। अल्लाहु अकबर। अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमाईंदो त ए मुंहिंजा बानो, ॾिसो इन जहन्नमिन जे सफ़ुनि में घिरी पओ, जेके तव्हांजा चाहींदड़ आहिनि। अल्लाह पाक जे हुज़ूर में उन्हनि जे लाइ सिफ़ारिश कंदा वञो, मां अल्लाह तव्हांजे तवसुल सां उन्हनि खे बख़्शींदो वेंदुसि। त सामईन हज़रात, इहा अहलुल्लाह जी निस्बत, औलिया अल्लाह जी सोहबत, औलिया अल्लाह जी संगत इहा जंहिंजो फल दुनिया में बि आहे, आख़िरत में बि आहे। त दुनिया जी दुलदुल में उन मख जीअं असां फासी पिया आहियूं, अल्लाहु अकबर, हिकु ई ज़रियो आहे निकिरण जो। अल्लाह जा नेक वली अगरि ज़िंदगी में मिली वञनि त इन दुलदुल मां निकिरी सघूं था, वरना तनहा सोचींदा रहूं, कोशिशि कंदा रहूं, निकिरणु मुश्किल ऐं महाल आहे। इन जे करे क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, वकूनू मअ सादिकीन, ईमान आणियो, तक़वा इख्तियार कयो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, गॾोगॾु नेकनि ऐं सालिहनि सां संगत रखो। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।